सो असीं हिन वक़्तु जेको आहे सो जामशोरे में मशहूरु होटल ते ऐं ॾिसंदा आहियूं मास्तर लियाकत चांडियो ऐं हेॾा असां सां गॾु PTL जो अॻवान शरीफ़ दुनियो बि वेठो आहे। हीअ चांहि तव्हां ॾिसो लाला जी, ऐं चांहि आई आहे, हे बिस्किट बि आया आहिनि। ऐं असीं हींअर जेको आहे सो हैदराबाद खां वापसि थिया आहियूं ऐं जामशोरे पहुता आहियूं, जिते असीं चांहि था पियूं, छो त काफ़ी वक़्त खां वठी असां चांहि न पीती आहे। उन करे असांखे मथे में ॾाढो सूरु थी वियो आहे ऐं ही दोस्त चांहि पिया पीअनि। तव्हां ॾिसंदा हूंदा इहा होटल आहे, तव्हां ॾिसंदा हूंदा त असीं चांहि पिया पियूं ऐं शरीफ़ जेको आहे सो चांहि बिस्किट मूं ॾिसी वीडियो ठाही अथई, बिस्किट सां बि शरीफ़ खाई वञो ऐं लेकिन संगत खाए त हाज़िर न्यू कोयटा ये सॼी संगत वेठल आहे ऐं ये चांहि लाला जी साईं किथां आया आहियो? न हिते हैदराबाद छो आया आहियो? जलसे ते आयासीं, PDM जो जलसो हुयो। हा, हिन ते आयासीं, ॾाढो मज़ो आयो। मज़ो आयो? ज़बरदस्त। माण्हू कीअं हुआ? माण्हू सुठा हुआ। असांखे तक़रीर मुतासिर कयो जेको हिन महमूद खान अचकज़ई आहे। अच्छा, उन मट टोड़े मठ टोड़े दिया मठ हुआ था जलसे में? 4-5 मट बजी विया। अच्छा, हाँ साईं मोहम्मद शरीफ़, तव्हां छा था चओ? जलसो तव्हां केरु? तक़रीर बिलावल साहब जी वड़ी बिलावल साहब जे लाइ मुंहिंजी जान हैदराबाद। वाह अरे वाह, माना एॾी सुठी तकलीफ़ कई। बिलावल साहब अञा वधीक तकलीफ़ करे आहे, पर थोरो महमूद खान जो प्रेशर वॾो वेठो। अच्छा, उन करे घटि तकलीफ़ कई। हाँ दोस्तों, ये चांहि ॾिसो था त लाला जी केॾी बहितरीनु चांहि आहे ऐं असीं ये चांहि पी रहिया आहियूं। असीं हाणे चांहि था पियूं, अव्हां खां इजाज़त था वठूं। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, हिन वीडियो खे लाइक कयो।